दादू स्पेशल रिपोर्ट सखी सरदार चारण। दादू तालके जे ॻोठ गुलाम चाणियो में सैयद हाजन शाह जे घर में अहमद शाह मारूफ उस्ताद बुखारी 16 जनवरी 1930 में जन्म वरितो। उस्ताद बुखारी शुरुआती तालीम दादू मां हासिल कई। 1944 में तालीम मुकम्मल करण बाद 1947 में उस्ताद मुक़रर थियो, जंहिंमें बाद सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब MA करण बाद 1967 में लेक्चर जे उहिदे ते मुक़रर थियो। आख़िर में प्रोफेसर जे उहिदे ते रिटायर थियो। सैयद अहमद शाह मारूफ उस्ताद बुखारी सिंधी जो नामियारो शाइर तौर सॼी दुनिया में सुञातो वञे थो। ही प्यार मोहब्बत धरती ऐं अवामी शाइर आहे, जंहिं साह जे आख़िरी सुॾके ताईं सिंध धरती सां मोहब्बत तौर शाइरी कई। उस्ताद बुखारी पाण में हिकु अकेडमी हुयो, जंहिं सभई अदीब ऐं राग जी दुनिया में शागिर्द पैदा कया। ही उहो शाइर आहे जेको सिर्फ़ धरती लाइ जियो। उस्ताद बुखारी 9 अक्टूबर 1992 में कैंसर जहिड़े मौज़ी मर्ज़ सबबि कराची जे अस्पताल में वफ़ात करे वियो, जंहिं जो मढ़ दादू शहर जे विच क़दीमी दरगाह सैयद वादन शाह जे कब्रिस्तान में दफ़नायो वियो। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जे दौर में उस्ताद बुखारी खे संदसि ख़िदमत एवज़ दादू डिग्री कॉलेज जो नालो तब्दील करे उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज रखियो वियो, जॾहिं त 2009 में पाकिस्तान हुकूमत पारां उस्ताद बुखारी खे प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवार्ड सां नवाज़ियो वियो। उस्ताद बुखारी जा केतिरा ई किताब छपियल आहिनि, जिन में गीत असांजा, जीत असांजी, लहर लहर दरिया, कारी ककर हेठि, धरती सर्दी, ही गीत गुलाबी ॿारनि जा, ॻाए पियो जागे पियो, गुलदस्ते में गीत बुखारीअ जा, वतनी वेसाह, ज़िंदगी ज़िंदगी, न कम निभिरियो न ग़म निभिरियो, मांदी न ते मारी समेत अनेक किताब लिखिया आहिनि, जेके सॼी सिंध जी मार्केट में मौजूद आहिनि।